अस्सलाम वालेकुम। किस अगों में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन दुआ सां अवां जिते बि ख़ुशि हुजो, शाद आबाद हुजो। मालिक अवां खे पंहिंजे हिफ़्ज़-ओ-मान में रखे ऐं परदो पनाह हुजे, बीमारी खां बचाव हुजे ऐं सर्द गरम खां बचियल हुजे। छाकाणि त इंसान त न सर्दी सही सघे थो न गर्मी। गर्मी थियां गदाज़ वारी कैफ़ियत हूंदी आहे इंसान जी, त थोरो बि टेम्परेचर वधी वेंदो आहे त गर्मी जूं रड़ियूं कंदा आहियूं। ऐं जेकॾहिं टेम्परेचर किरी पवंदो आहे त वरी सियारे जी हड़हड़ महसूसु थींदी आहे त हीअ अलाए कीअं जान हले। पर बहरहाल इंसानु आहे सो कंहिं जाइ ते हुनखे सेटलमेंट त आहे कान। ऐं ज़िंदगी में ईअं हूंदो आहे त असीं अलाए छो ॾुख पालींदा आहियूं ऐं ॾुख इन करे पालींदा आहियूं जो असां जूं उमीदूं भोर भोर थींदियूं आहिनि। चयूं था त थोरो उमीदुनि जो ज़िक्र कयूं जेके असीं रखंदा आहियूं ऐं पोइ जॾहिं उहे पूरियूं न थींदियूं आहिनि त असां सां छा थींदो आहे ऐं असां छा फील कंदा आहियूं। केतिरा वजूद त उन में टुटी पवंदा आहिनि, माना आइसोलेटेड थी वेंदा आहिनि, हिकिड़ी कुंड में हलिया वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे लॻंदो आहे त मतिलबु हाणे छा बचियो आहे ज़िंदगीअ में। छाकाणि त असांजूं उमीदूं ॿियनि सां इन हवाले सां बेनता वाबिस्ता हूंदियूं आहिनि। ज़िंदगी में कुझु शयूं आहिनि न, उहे बिना ज़रूरी आहिनि सम्झणु। हिकिड़ो त चढ़ियल सिज जो हरको हूंदो आहे ऐं लथल जो कोई कोई, इहो सम्झण जी ॻाल्हि आहे। जॾहिं तुलू थींदो आहे त चांद निकिलेगा जिधर हम भी उधर देखेंगे वारी ॻाल्हि हूंदी आहे। हर को पोयां पोयां हूंदो आहे, सलामी हूंदो आहे। ऐं जॾहिं ज़वाल जो वक़्तु ईंदो आहे त अलाए केतिरा वजूद आहिनि जेके भर पासे में लंघण खां बि इनकारी हूंदा आहिनि। ज़िंदगी ईअं ई आहे। ज़िंदगी छाकाणि त दुनिया हिकिड़ो धोखो आहे ऐं हयाती बि हिकिड़ो शराब ई आहे। पर उन जो मतिलबु इहो न आहे त असां हुनखे इन शराब जे हिसाब सां गुज़ारियूं। पर असां जिन माण्हुनि में जेका उमेद रखंदा आहियूं न, इहा असांजी उमेद रखणु ऑलमोस्ट फज़ूल हूंदी आहे। जॾहिं असांजी उहा उमेद टुटे थी ऐं उहा भोर भोर थिए थी त पोइ असां ॾाढो व्याकुल थी वेंदा आहियूं त हाणे असां सां छा थी वियो। हालांकि जेकॾहिं गौर कजे त इन में ॾोहो हुनजो कोन आहे, ॾोहो असांजो आहे। छाकाणि त असांजूं उमेदूं अहिड़ियूं आहिनि जो असां उनखे अलाए छा सम्झो वेठा आहियूं। मां असां पंहिंजी ज़िंदगीअ जा कुझु वाक़ियात शेयर करणु चाहियां थो। मिसाल तौरु मां टेलीविज़न ते थिएटर सिनेमा मुंहिंजी ज़िंदगी में रहिया आहिनि, त ऐं स्टेज मुंहिंजी ज़िंदगी जो वॾो हिसो रहियो आहे। त मूं नोट कयो आहे त मिसाल तौरु जेकॾहिं असीं को स्टेज शो कंदा आहियूं न, त जेके असांखे बुक कंदा आहिनि ॾाढियूं मिनतूं कंदा आहिनि। हीअं आहे साईं, हीअं आहे साईं, हीअं कयो साईं, हूअं कयो साईं, बसि का ॻाल्हि ई कान्हे का। ऐं पिक बि आहे, ड्रॉप बि आहे ऐं तव्हांखे हर फैसिलिटी आहे। ऐं इहो मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो आहे जेको मां तव्हां सां हींअर शेयर कयां पियो थो। त मोस्टली अबव 80% टू 90% वञण महिल तव्हांखे सभु प्रोटोकॉल्स हूंदा। जंहिं महिल शो पूरो थियो न ऐं अलहमदिल्ला सक्सेसफुल थी वियो त वापसी में तव्हांखे गाॾी बि मुश्किल मिलंदी आहे, तव्हांखे ड्रॉप बि मुश्किल मिलंदो आहे। ड्रॉप में वरी को तव्हां सां गॾाए छॾींदा त साईं हाणे हिनखे बि वठी वञिजो। जेको तव्हांजी प्रीवियस ई पहिरीं हुई, जंहिंमें तव्हां अकेला आया हुयो, उहो तव्हां वापसि महिल को माण्हू तव्हां सां गॾु हूंदो, छाकाणि त उन्हनि खे उनखे बि ड्रॉप करिणो हूंदो आहे। हाणे हिते मुंहिंजा जेके कलीग्स आहिनि, मुंहिंजी फेटर्निटी में जेके दोस्त आहिनि, उहे चई सघंदा त मैम तव्हां इहो ठीकु न पिया चओ, असां त हीअ आज़ादी इंजॉय कंदा आहियूं, हीअ कंदा आहियूं, हू कंदा आहियूं। पर ॻाल्हि दिलि सां लॻंदी आहे त जॾहिं शुरूआति हूंदी आहे त सभु हसीन हूंदो आहे। उन खां पोइ जॾहिं उन जी एंडिंग थी वेंदी आहे ऐं सॼा कम पूरा मुकमिल थी विया आहिनि ऐं हाणे ख़ुदाफ़िज़ चवण जो वक़्तु आहे, त तव्हां महसूसु कंदो त उहा वैल्यू नथी रहे जेका शुरूआति वारी हुई। इहो तजुर्बो अथव ज़िंदगीअ जो जेको मूं पंहिंजे 60 सालनि जी ज़िंदगी में ॾिठो आहे। हिकिड़ी पर्सनलाइज़ ज़िंदगी जी ॿी ॻाल्हि मां तव्हां सां शेयर कयां त मिसाल तौरु जेकॾहिं हाणे मां ज़िंदगी रही त बशत हयात हिन साल रिटायर थींदुसि, त जॾहिं रिटायरमेंट जो साल आयो आहे त मूं केतिरा ई चहिरा बदिलजंदे ॾिठा आहिनि। मूं महसूसु कयो आहे त माण्हुनि जा रुख बदिलजनि था, मूं महसूसु कयो आहे त माण्हू चेंज थियनि था, मूं महसूसु कयो आहे त हाणे माण्हुनि खे मुंहिंजी एतिरी ज़रूरत कान्हे का जेका पहिरीं हूंदी हुई। इहा सचाई आहे, इहा हक़ीक़त आहे। इन हक़ीक़त खे तस्लीम करणु घुरिजे, छाकाणि त मतिलबु जेॾी महिल सनसेट हूंदो आहे त इहो ईअं ई हूंदो आहे। ॾिसो, इन में मायूसी का बि कान्हे। हाणे मुंहिंजे लहजे में जेकॾहिं तव्हांखे मायूसी लॻे त तव्हां मुंहिंजे लहजे ते गौर कजो। लहजे में मायूसी इन करे कोन्हे छाकाणि त मूं शुरूआती खां ई इन शइ खे ॼाणे वरितो हुयो त हर शइ जो हिकिड़ो एंड हूंदो आहे। जॾहिं असीं एंड खां बाख़बर हूंदा आहियूं, असीं जॾहिं ॼाणंदा आहियूं त आख़िर में छा थियणो आहे, त पोइ असां घणनि तकलीफ़ुनि खां निकिरी वेंदा आहियूं। अहमद फराज़ चए थो त जुज़ तेरे कोई भी दिन रात न जाने मेरे, और तू कहाँ है मगर दोस्त पुराने मेरे, खल की बेखबरी है कि मेरी रसवाई, लोग मुझको ही सुनाते हैं फसाने मेरे, शम्मा की लौ थी कि वो तू था मगर हिज्र की रात, देर तक रोता रहा कोई सराहने मेरे, और आज एक और बरस बीत गया उसके बगैर, आज एक और बरस बीत गया उसके बगैर, जिसके होते हुए होते थे ज़माने मेरे। ये हूंदो अथव। हयाती माणियो, ज़िंदगी तव्हांखे वॾे खां वॾा सिलसिला ॾे, पर हयातीअ में इहा शइ हमेशह रखंदा कयो त
उम्मीदूं ऐं सोच ॿ अलॻि अलॻि शइ आहिनि। उम्मीदूं जेतिरियूं घटि हूंदियूं माण्हू ओतिरो आराम सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघंदो। उम्मीदूं जेतिरियूं घणियूं हूंदियूं ॾुखियाइयूं, माफ़ु कजो, ॾुखियाइयूं ओतिरो ई शिदत सां दामनगीर थियनि थियूं, ओतिरो ई शिदत सां वधी अचनि थियूं। ऐं हाणे पोइ ईअं हूंदो आहे त आख़िर में जॾहिं माण्हू सोचे थो न त मूंसां ईअं छो थियो, त मां वरी बि इहो अर्ज़ु कयां त उन में जेका मेजॉरिटी हूंदी आहे उहा पंहिंजी हूंदी आहे। ॾोह पंहिंजो हूंदो आहे, ॾोह पराए जो कोन हूंदो आहे। माण्हू धोखो खाई वेंदो आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर माण्हू धोखेबाज़ खे सुञाणंदो बि आहे। ऐं जॾहिं माण्हू धोखेबाज़ खे सुञाणंदो आहे ऐं त बि कंटिन्यू कंदो आहे त पोइ हिनखे ब्लंडर चइबो आहे, हिनखे मिस्टेक न चइबो आहे। ग़लतीअ में ऐं ब्लंडर में हिकिड़ो वॾो फ़र्क़ु आहे। हयाती में ईअं हुअणु घुरिजे त असीं जेको बि साथ रखूं था उन में ग़र्ज़ घटि खां घटि हुजे, न असांखे ॿिए मां का ग़र्ज़ हुजे। हाणे इहो किताबी ॻाल्हियूं आहिनि, पर इहे अमली तौर ते पॉसिबल आहिनि। न असांखे कंहिं मां ग़र्ज़ हुजे, न कंहिंखे असां मां को ग़र्ज़ हुजे। ईअं आहे त बसि ठीकु आहे, जेके कम करणा आहिनि। जॾहिं वक़्तु पूरो थियो त उन्हनि कमनि खां माण्हू आहिस्ते आहिस्ते आइसोलेट थी अलॻि थींदो वेंदो। इहो ज़िंदगी जो हिसो आहे। मिसाल तौरु तव्हां ते जुदाई जूं घणियूं बचड़ियूं आहिनि, विछोड़ो बि थियणो आहे, रंजो अलम बि पंहिंजी जाइ ते आहे, ख़ुशी बि आहे, वसल बि आहे त हिजर बि आहे, हिजर बि आहे त वसल बि आहे। त जेकॾहिं माण्हू शयुनि खे सम्झी हलंदो न, शयुनि खे सम्झी हलंदो त ॾुखियाई कान थींदी। वाली जाह वाली जिगर नहीं आए, सिट खे थोरो सम्झिजो, ख़बर पइजी वेंदी त इंसानु किथे बीठो आहे। वाली जाह वाली जिगर नहीं आए, मताए दर्द तेरे दीदावर नहीं आए, और रिफाकतों की शराइत तो कोई ख़ास न थी, न जाने क्यों वो मेरे हम सफ़र नहीं आए। वो गिन रहे थे मुसलसल कसीदा ख्वां अपने, सो इस शुमार में हम बेहुनर नहीं आए, और सफ़र में रह गई आंखें कहीं दिमाग कहीं, हम अपने साथ कभी अपने घर नहीं आए। माण्हू खे पंहिंजो पाण सां हुअणु खपे। हम अपने साथ कभी अपने घर नहीं आए वारी सूरत हाल न थियणु खपे। ज़िंदगी में कोशिशि करे इहो सलो पोखिजे त इंसानु ईअं, इन में ख़ुदगर्ज़ी कान्हे, इन में सेल्फिशनेस न आहे, इन में एटीट्यूड कोन्हे। पर जेकॾहिं असां सिर्फ़ु पंहिंजे रब मां उमेदूं रखूं ऐं माण्हुनि मां पंहिंजी उमेदुनि खे घटि करे छॾियूं त जियापे जो हिकिड़ो नओं सलो पुटी सघे थो। ज़िंदगी हिकिड़े ॿिए पासे वठी वञी सघे थी। अजीब मौज़ू आहिनि इहे, पर इहे सचायूं आहिनि, इहे हक़ीक़तूं आहिनि। ऐं छाकाणि त मां हिकिड़े तवील अरसे खां इन्हनि हक़ीक़तुनि खे साम्हूं ॾिसंदो आयो आहियां, त अॼु मुंहिंजी दिलि चयो त मां तव्हां सां शेयर करे छॾियां त पंहिंजो पाण खे पंहिंजो पाण ते रखंदा कयो। जेकॾहिं मूंसां मिलंदे त मन वाह वाह वारी ॻाल्हि आहे, उस्ताद बुख़ारी वांगुरु, ऐं जंहिं न मिलंदे त बि वाह वाह। ख़ुदा करे असांखे वफ़ाऊं सम्झ में अचनि, ख़ुदा करे असांखे सिलसिला सम्झ में अचनि, ख़ुदा करे असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे त ग़र्ज़ हूंदी आहे ऐं उहा सिर्फ़ु ग़र्ज़ हूंदी आहे। जुमिले ते ग़ौर करियो महिरबानी करे। ग़र्ज़ हूंदी आहे ऐं उहा सिर्फ़ु ग़र्ज़ हूंदी आहे। पूरी थी वेंदी आहे त ईअं हूंदो आहे त सभु कुझु ॼण त हो ई कोन। फ़लसफ़ो आहे, फ़िलासफ़ी आहे, कुझु ॾुखियूं ॻाल्हियूं कयूं था अॼु, पर दिलि चयो त तव्हां सां इन्हनि मौज़ुनि ते बि ॻाल्हाइणु खपे। मां अव्हांजो अज़द शाकिर आहियां। तव्हां ॿुधो था, ॾिसो था, कनायो था ऐं पंहिंजी मोहबतुनि सां नवाज़ंदा रहो था। ऐं आख़िरी ॻाल्हि जेका इन सेशन में हिकिड़ी ॿी ज़हन में आई, उहा इहा आहे त अंग्रेज़ी ज़बान में चवंदा आहिनि त ट्रस्ट इज़ अ पेपर वंस ब्रोकन इट कैन नेवर बी रिपेयर्ड। माना हिकिड़ो ट्विस्टेड पेपर आहे, मरोड़ियल पनो हूंदो आहे। बेएतमादी जेका आहे, जॾहिं एतमाद तव्हांजो एतबार टुटे थो त उहो हिकिड़े अहिड़े पने वांगुरु हूंदो आहे जेके निपूड़जे, ईअं पोइ जॾहिं सिधो कजे त हुन में लकीरूं रहिजी वेंदियूं आहिनि, क्रम्बल्ड पेपर थी वेंदो आहे। त एतबार, ग़र्ज़, साथ, इहे टे चारि शयूं अहिड़ियूं आहिनि जिन ते असांखे सोचणु घुरिजे ऐं ग़ौर करणु घुरिजे। इहे ज़िंदगी जूं निफ़ासतूं आहिनि। ज़िंदगी खे मालिक बेनता ख़ूबसूरत बणायो आहे, त छो न असां उनखे सोची सम्झी गुज़ारियूं। करीम रब अव्हांखे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया। ज़िंदगी ते इंशाअल्लाह अज़ीम वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह वाहे।